बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सलाम। अॼु असां कल्ह तव्हांजे ख़िदमत में पेश कयोसीं नओं किसो शैतान जी नानी। मूंखे उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। उन सिलसिले जी कल्ह असां पहिरीं किस्त पेश कईसीं। अॼु ॿी किस्त तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। कल्ह की किस्त जो मां थोरो तव्हांखे तफ़सील ॿुधाए वञा त अब्बासी ख़लीफ़नि जे दौर में बगदाद इस्लामी हुकूमत जो गादीअ जो हंधो। उन दौर जी इहा ॻाल्हि आहे त बगदाद जे ई पासे में हिकिड़ो शहर हुयो हलब। उते हिकिड़ी माई रहंदी हुई, पोड़ी, पर ॾाढी मकरेल हूंदी हुई। ठगियूं, कूड़, मकर अहिड़ा हूंदा हुआ हुन वटि जो माण्हू जहिड़ो तहिड़ो हुनजे ठगियुनि में अची वेंदो। उनजे करे हुनखे माण्हू सॾींदा ई आहे शैतान जी नानी। उनखे 3 धीअरूं पंहिंजी औलाद में, उहे बि ज़ाहिरा माउ ते ई वयूं, पर फ़िलहालु अञा माउ सही सलामत आहिनि त माउ हिननि खे ठगियूं करे कमाई ॾिए पई। अञा हुननि कमु शुरू न कयो। गुशियार में कंहिंसां हिन घटि कान कई। पोइ उतां जो जेको बादशाह हुयो हलब जो, उनखे माण्हुनि शिकायतूं कयूं। उन इंक्वायरी कराई, ख़बर पई त बराबरि हीअ माई जेका आहे सा माण्हुनि सां ठगियूं करे थी, नाजाइज़ूं करे थी। पोइ हलब जे बादशाह हिनखे पंहिंजे मुल्क मां नेकाली ॾिनी, शहर मां नेकाली ॾिनई। पोइ ही आई पंहिंजी धीअनि समेत बगदाद में। बगदाद तॾहिं वॾो शहर हुयो। अची हिकिड़े हंधि हिन किराए जी जाइ वरिती। 2-3 ॾींहंनि खां पोइ निकिती शिकार जे ॻोल्हा में, बुख पई मरे। घुमंदे घुमंदे हिकिड़े महले में आई। ॾिठई त को अंदाज़ो लॻाई त को शाहूकारनि जो महलो आहे, वॾा बंगला महलनि वांगुरु। उते हिकिड़े घर ते नज़र पइजी वियसि। हिकिड़े नानवाई जे दुकानु हुयो। उन खां पुछा कई भाई केरु आहे। उन ॿुधायो त इहो वॾो शाहूकार माण्हू हुयो, पर वीचारो गुज़ारे वियो आहे। धीउ अथसि नंढी, माना जवान अञा न आहे, उहा धीउ अथसि नंढी, अकेली औलाद में उहा अथसि। वॾी मिल्कियत छॾे वियो आहे, पर धीउ अकेली अथसि। हिन वाह जो शिकार थी वियो। फिरी हुन पोइ छोकिरीअ वटि आई। अची छोकिरीअ सां मकरेल न त हुई न, ॾाढा मकर हेॾां होॾां करे ऐं छोकिरीअ खे ॿुधाईं त मां तुंहिंजी पुफी आहियां, फलाणे शहर में रहंदी हुअसि। इहो आहे त मुंहिंजे मुड़ुस सां तुंहिंजे पीउ जी सेटिंग कान हुई कारोबार जे हिसाब सां, सो तुंहिंजो पीउ असांजे कावड़ियल हुयो, उन जे करे अचणु वञणु कोन थींदो हो। पोइ मुंहिंजो मुड़ुसु बि मरी वियो। हाणे मूंखे ख़बर पई त मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो आहे, तो मां आई आहियां तो वटि। उन अहिड़ा हुनखे मकर ॾिना। मकरेल न त हुई न, शैतान जी नानी जो हुई त बाक़ी छा। त छोकिरी सॼी वीचारी हिन जे उन में अची वई। छोकिरी चयसि त मां अकेली आहियां, तूं मूं वटि रह, मुंहिंजो केरु कोन्हे को, मूं वटि रह। हीअ मकरेल न त हुई। हिन चयसि न रहंदसि त माण्हू चवंदा त भाई दौलत जे करे, मिल्कियत जे करे अॻ में भाउरी न पई अचे, हाणे आई आहे। सो इहो आहे त मां तोॾे ईंदसि पई, तकिड़ो तकिड़ो पई तोॾे ईंदसि, चकर पई हणंदसि, बाक़ी मां तो वटि रहंदमि कान। माना इहो ईअं सम्झो न जी ॼण दिलि पई वठे, माना हिनखे का लालच कान्हे। पोइ हिन वटि ईंदी वेंदी हुई। हाणे हिन पंहिंजो मनसूबो जेको तयारु कयो, हिकिड़े ॾींहुं हिन वटि आई। अची हिनखे चई त मुंहिंजो पुटु आहे हिकिड़ो, उन तोखे अलाए किथे ॾिठो आहे, सो नथो खाए न पीए, न निंड न आराम। मां ॾाढो सम्झायो थमांसि त अॻ में त असांजो अचणु वञणु कोन हो, हाणे जे मां वई आहियां त माण्हू इहो चवंदा त भाउ हिन लालच में थी वञे। सो मां पुट खे ॾाढो सम्झायो आहे, पर मुंहिंजो पुटु सम्झे नथो। सो हाणे मां तोखे कीअं चवां, मां मूंखे पाण लॼ पई थी। पोइ छोकिरी वीचारी पंहिंजे नियत ते ई, छोकिरी चयसि मां जे तुंहिंजो पुटु आहे, तूं मुंहिंजी पुफी आहे, तुंहिंजो पुटु आहे त मुंहिंजो भाउ आहे, तुंहिंजो पुटु आहे त मुंहिंजो भाउ आहे, मां भाउ खां कहिड़ो लिकंदमि। सो तूं भले वठी अचे, तूं भले वठी अचे।
या वरी ईअं कर मूंखे कॾहिं हुते वठी हल त मां तुंहिंजो घर बि ॾिसां, मां तुंहिंजो घर बि ॾिसां ऐं पंहिंजे भाउ खे बि ॾिसां। हिन जी तलाह ॿुधी हिनखे चयो बाबू नेकीअ जे कम में देरि न आहे, हल त हलूं। छोकिरी वीचारीअ खे, छोकिरी हाणे ज़ाहिर आहे ॿाहिरि जो वञे पई घुमण, अॻ में त केॾे वेंदी कान हुई, ॾाढा ॻह गठा बि पातई, अमीर जी त धीअ हुई, ॻह गठा पातई, भला कपिड़ा पातई, बुरकड़ो पाए इन्हनि ठोईअ जे पोयां लॻी आयूं बाज़ार में। हिकिड़े सोनारे जो दुकानु हुजे, उते हिन छोकिरीअ खे घिटीअ में बीहारे वई उन सोनारे ॾे, वरी वञी उन सोनारे खे वकड़ ॾिनई त भाउ मां हितां जो वॾो अमीर आहे, उन जी आहियां ज़ाल, हीअ हे मुंहिंजी धीअ, सो भाउ तोखे अलाए किथे ॾिठो अथई, सो हाणे त छोरी मुंहिंजी हथनि मां थी वञे। मां ॾाढो छोरी खे सम्झायो आहे, हुनजो ॿुधो त हुनजी वात गोदो थी वई। हिकु अमीर माण्हू, ॿियो भाउ नौजवान छोकिरी, सो अबा मां डिॼां थी त मतां असांखे को दाॻु न हणी वञे, मतां भॼी न वञे, सो उन जे करे मां थी चवां त भला जे मज़े मोहबत सां थिए, सो मां उन त तो वटि आई हा, मुंहिंजी इज़त तुंहिंजे वस में। हुन चयसि पोइ जीअं चयो, पोइ हल त तोखे कचहरी बि करायां, हल त तोखे मां कचहरी बि करायां, तव्हां हिक ॿिए खे ॾिसो आहे। सो हुन त तोखे ॾिठो आहे, तूं बि हुनखे ॾिसो आहे। सोनारे ॿ थेलियूं अशिरफिन जूं खयूं, सोनारो बि हिन सां दुकानु छॾे गॾु हलियो। हीअ हलिया, थोरो अॻिते आई त ॾिठई हिकिड़ो धोबीअ जो दुकानु हो, पर उहो बीमार हुयो दुकानु, मथे माड़ी हुई, धोबी हेठि पे कपिड़ा तह पे कया। तो हिननि खे पासे ते बीहारे धोबीअ खे अची चईं त भाउ इहा मुंहिंजो पुटु, उहा आहे मुंहिंजी नुंहुं, सो असांजी शादी, असां वॾी ख़रीदारी कई आहे, सॼो ॾींहुं शहर में हलिया आहियूं, थकिजी पिया आहियूं, ॾाढो थी पिया थक, बुख बि लॻी आहे, सो जेकॾहिं तूं नाराज़ न थिए, अचे 10 रुपया, उन दौर जे हिसाब सां घणा पैसा, हे ॾियईं थी, असांखे रुॻो मथे कुझु टाइम वेहण ॾे त असां थक बि वञूं, मानी बि कयूं। हुनखे जो 10 मिलिया त उहो वीचारो ग़रीब हुन कॾहिं ॾिठा ई कोन, चई हा भाउ हलो हलो का ॻाल्हि कान्हे, थोरो टाइम छा, जेतिरो टाइम तव्हां वेहो। हिननि खे विहारी मथे, हिननि खे उते मथे विहारे 2-3 मिंट वेही, हिननि खे चई त हाणे वेहो त मां चाल। वञण महिल हिन छा कयो, जो हुन छोकिरी खे चई त इहो अमां हाणे हिते ॿाहिरि आया आहियूं, घर त कोन्हे को, मतां हिते को ईअं वेठे थकिजी पई आहे, मतां ईअं को निंड बि अची वञे या को कीअं थिए, सो इहे ॻह न किरी पवनि या हेॾे होॾे थी वञनि, तंहिंजे करे ॻह मूंखे ॾे त मां क़ाबू कयां। हाणे छोकिरी त हिन ते एतबार पई करे, छोकिरी वीचारी सभु ॻह हिनखे ॾिना, उहे जो ॻह खईं त वरी हिन सोनारे बि 2 अशिरफिन जूं थेलियूं ॾिनसि, अचे भला हे बि क़ाबू कर, हे बि क़ाबू कर, उहे बि न खईं। ॿाहिरि आई, वरी अची धोबीअ खे चईं त भाई 2 रुपया अथई, वञ तव्हां फिलाइण मानी खणी आ त हे खाइनि, बुख लॻी त। जीअं धोबी वीचारो वियो मानी वठण, धोबी खे जो पैसा ॾिनई त धोबी बि हिनजो ख़्यालु पियो करे त भला को वॾी आसामी आहे, को वॾा रईस आहिनि, तो धोबी वीचारो वियो मानी वठण, धोबी वियो त हेॾां ॾिठई त हिकिड़ो जत पियो थो अचे उठकायूं, उनखे चईं त भाउ इहो सामान खणंदे मज़ूरीअ ते, चईं हा भाउ खणंदुमि, चईं हे मुंहिंजी जाइ आहे, त मां लॾे वञा थी ॿिए पासे, हितां मुंहिंजो सामान आहे, इहो सामान मूंखे खणाइणो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, सामान पहिरियों मूंखे खणाए, उहे जेके हुन जा कपिड़ा हुया, उहे कपिड़ा मथे वई जाइ ते, उते जेके अहिड़ो सामान हुया, घर जे मिसाल कम वारा सामान हुया, उहे सभु उठ ते लराई। हिनखे जत खे चईं हाणे हीअं कर, जो सामान अञा ॿियो बि घणो आहे, सामान अञा ॿियो बि घणो आहे, ॿियो को माण्हू मूंसां हिते आहे कोन, तंहिंजे करे तूं हिते मुंहिंजी जाइ जो ख़्यालु कर त मां वञी घर जो सामान लाहे अचां, त मां मोटी अचां त वरी पोइ ॿीहर मूंखे उठ भराए। जत बि चयो त पिण वॾी मज़दूरी थी मिले, चई हा, चई पर भाई हिकिड़ो कमु कजां, केरु बि अचे न, जेसिताईं मां न अचां न, केरु बि अचे त उनखे अंदरि जाइ में वञण न ॾिजां, मुंहिंजो भाउ क़ीमती सामान पियो आहे, मतां चोरी थी, इहा निभागी उहो हुननि जो ॻह अशिरफियूं, जत जो उठ, सामान, धोबीअ जा कपिड़ा, उहे सभु खणी वेठी भग। हेॾां जो आयो धोबी, धोबी जो आयो मानी खणी, जीअं वञे पियो त जत चयसि भाउ केरु आहे, काॾे थो वञी, चयो भाउ चहिरे जो आहे, हे मुंहिंजो घरु आहे, हे मुंहिंजो, चई तुंहिंजो छाजो वरी घरु आहे, तुंहिंजो छाजो घरु आहे, ऐं घरु त जेको आहे त हिनजो हुन पोड़ीअ जो आहे, पोड़ी पंहिंजो सामान चयो त मां हितां खणां थी, पोड़ी चयो त मां सामान खणां थी, अञा सामान रहियल अथसि, मुंहिंजो उठ काई वई आहे, मूंखे झलियो अथई त जेसिताईं मां न अचां त कंहिंखे बि अचण न ॾिजां। अड़े भाउ मुंहिंजो घरु आहे, अञा जो धोबी ॾिसे त भाउ कपिड़ा बि कोन, धोबी वठी दाहूं कयूं, धोबी वठी दाहूं कयूं, धोबी जत खे चयो त तो मुंहिंजा खयां आहिनि, तो मुंहिंजा खयां आहिनि, हिन माई सां तूं बदल आहे, हो चेड़े मुंहिंजो उठ काई वई आहे, उठ काई वई आहे, हिननि जो पाण में इहो गोड़ कयो त माण्हू बि थोरा गॾिया, मथे बि आवाज़ु वियो, मथे आवाज़ु वियो त हुननि ॿिन्ही बि ॾिठो, हुननि जो जाती पाती त धोबीअ चयो त ओ इहो इन जो पुटु अथव, इन पोड़ीअ जो पुटु अथव, हो बि ॿई लॻी आया गोड़ ते, छा आहे जे भाई हिन छोकिरे जी माउ हुई, सो मुंहिंजा कपिड़ा बि खणी वई आहे, जत चयो त भाउ मुंहिंजो उठ बि काए वई आहे, अबा ॾे असांखे,
धोबी कसम छोरो कसम सोनारो खणण लॻो त बाबा मुंहिंजी माउ कान्हे, माउ अथव हिन छोकिरीअ जी, मुंहिंजी 2 रुपयनि जूं थेलियूं खणी वई आहे। वरी त हुन छोकिरीअ खे, छोकिरी चए वाह मुंहिंजी माउ कान्हे, मुंहिंजी पुफी आहे, मुंहिंजी पुफी आहे, मुंहिंजा बि 10 ॻठा सभु खणी वई आहे। अड़े पोइ माण्हू सम्झी विया त बाबा हीअ का ठग हुई ॾाढी, हीअ सभिनी सां ठगी करे वई, हाणे हलो त हली था ख़लीफ़े खे दान। पोइ छोकिरी चए त हाणे ख्वारी थींदी, छोकिरी वीचारी हिननि सां कान गॾी, बाक़ी जत धोबी ऐं सोनारो उहे 3 ख़लीफ़े हारून रशीद वटि आया, उन सां अची ॻाल्हि कयनि त बाबा असांखे हेड़े आरे पारे हिकिड़ी पोड़ी ठगे वई आहे, पोड़ी ठगे वई आहे। ख़लीफ़े बि जो हिननि जो किसो ॿुधो त ख़लीफ़ो फ़िलहालु परेशान थी वियो, खिले बि पियो, ख़लीफ़ो फ़िलहालु परेशान थी वियो। पोइ ख़लीफ़े ऐलान कयो त बाबा जेको इन खे धूतीअ खे हेड़े आरे पारे पकड़ींदो मां उनखे इनाम ॾींदुसि। हाणे किसो अॻिते थो हले। हाणे धूतीअ खे साईं शिकार त वाह जो लॻी वियो चङनि ॾींहंनि जे लाइ, माना ईअं सम्झो हिन वटि राशन पैसा हर शइ अची वई। हाणे इन शिकार झटण खां पोइ हफ़्तो खनि इहे घर में आराम सां वेठी, ॾाढो खाइणु पीअणु अयाशियूं उॾाइणु पैसा। वरी आदत होड़ जो हिरियल हुअसि, नेठि हिकिड़े ॾींहुं वरी उथी त वञा को नओं शिकार ताड़िया, भला कपिड़ा पातई, तस्बी खई हथ में, तस्बी हथ में खई, पोड़ी त हुई, तस्बी हथ में खई, भला कपिड़ा तस्बी हथ में, निकिती शहर। हीअ जो थोरो हली बाज़ार में, अलाह जी कुदरत, सोनारो जत धोबी हाणे 3 सां ठगी करे वई न। धोबी वीचारे जी बि कई कमाई, सभु लटा कपिड़ा परावा उहे खणी वई, जत वीचारे जी बि रोज़ी उठ उहो खणी वई, सोनारे खे बि थेलियूं खणी वई 2 रुपयनि जूं, पैसे वारो त हुयो पर चङा पैसा ईअं फोकट में विया, सभु ठगी करे वई। हुन वांगुरु रन बि वई, रिली बि वई, माई बि कान मिलयसि, पैसा बि विया हलिया। सो उहे 3 गॾिजी हिन खे ॻोल्हींदा हुआ पिया। हीअ जीअं जो बाज़ार में आई, अवा हीअ हिननि खे मुंहं में पइजी वई, हे 3 गॾु हिन खे ॻोल्हनि पिया, हीअ हिन 3 खे मुंहं में पइजी। इहो आहे त अॻे दफ़े कपिड़ा ॿिया हुअसि, वेस बदिलियल हुअसि, हिन दफ़े भला कपिड़ा, अमीराणा कपिड़ा भला पातल हुअसि, पर इहो आहे जत पोइ बि हिनखे सुञाणे त भेणा अलाह न भुलाए त इहा पोड़ी आहे। हे जो 3 उते गॾु पिया घुमनि घिटीअ में बाज़ार में हेॾे होॾे, जत हिनखे सुञाणे वरितो, हिननि खे यार बीहो मां इहा पकड़ी त मां डुकी वञी हिनखे पोड़ीअ खे ॿांह खां पकड़ी, पोड़ीअ घणियूं दाहूं कयूं, पोड़ीअ घणियूं दाहूं कयूं, पर हिननि चयो त न, तूं असां सां हेॾी ठगी करे वई आहे, तेसिताईं सोनारो पायो ऐं उहो धोबी पायो, 3 हिन पोड़ीअ खे गिहले ऐं चयनिसि त हल त तोखे ख़लीफ़े ॾे वठी हलो, ख़लीफ़ो असांजो फ़ैसिलो कंदो। हाणे रन ज़ाता हिनखे कहिड़ो मारियऊं कुटियऊं, वरी थिए मसइलो, तंहिंजे करे हाणे दाह बि ख़लीफ़े खे ॾिनी अथऊं, हलो त ख़लीफ़े ॾे था खणी हलूं, वठी हलऊं। हे हलिया, हाणे ख़लीफ़े जो महल त वॾो, जेॾी महिल महल में अंदरि टपिया त बादशाह जी राणियुनि जो, बानियुनि जो, नौकरियाणियुनि जो उहो पोर्शन अलॻि हुयो, महल हुयो बादशाह जो वॾो, ईअं 100 कमरा हूंदा। जॾहिं उन ज़नान खाने जे वेझो आई त हिन चयनि त मां तव्हां सां हलां थी, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां बि न्याणियुनि छाणियुनि वारा आहियो, मूंखे पेशाब आयो, मूंखे पेशाब आयो। अरे पेशाब आयो आहे, हुजे मर्द त खणी उते चवनिसि त तूं हिते वेही कर, हर को शर्म वारो, केॾी बि ठगी कई हई, छा बि कई हई, असुल बाक़ाइदे रोअण लॻी, मिकिरेलण त हुई न, अबा ईअं सम्झो मुंहिंजा नरा था फटनि, अबा मां मरी वेंदसि, मरी वेंदसि, मरी वेंदसि, मूंखे रुॻो हिते थोरो छॾियो त मां हिते ओट में पेशाब रुॻो कयां, मां तव्हां सां गॾु हलां। चइबा मस त निभागी हथ आई, हल भला हाणे हितां भला महल में आई आहे, काॾे वेंदी, महल में आई आहे काॾे वेंदी। हिननि चयसि त असां हिते बीठा अथई, मतां तोखे भुल हुजे मां वेंदमि, न भाउ मां कान वेंदसि, मूंखे रुॻो छॾियो, तव्हांजी महिरबानी। हीअ वई हीअं ॾेढी हुजे, कमरनि ज़नान खाने जी ॾेढी हुजे, हीअ ॾेढीअ खां वई अंदरि, हे ॿाहिरि बीठा हुजनि, ईअं सम्झो लठियूं खईंदड़ बीठा हुजनि, हीअ सिधी उन हाणे माई त हुई न, माईअ खे केरु छा कंदो, भले बादशाह जी ज़ाल हुजे छा हुजे, माई त हुई, मर्द त कोन हो जो केरु को शक करे। हीअ सिधी उहो ज़नान खाने जा जेके बि महल जा कमरा हुया, हीअ एॾे अंदरि वई, हलंदी वञे, वॾो हिकिड़ो उते कमरो हुयो, ख़लीफ़े हारून रशीद जी ज़ाल
मशहूरु किसो आहे उनजो भई बीबी ज़ुबैदा मशहूरु आहे ऐं उनजी ॾाढी माना ईअं सम्झ त दादली ज़ाल ई ख़लीफ़े हारून रशीद जी बादशाह त शादियूं अलाए केतिरियूं कंदा माना हीअ हुनजी दादली ज़ाल ई हे सिधो वञी उन हेठि पए ज़नान खाने में हलंदी 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 सिधो वञी उते पए ज़ुबैदा जो हिनखे ॾिठो हाणे तोड़े खणी हिनखे भला कपिड़ा हुया पर हूअ त वरी साईं ख़लीफ़े जी ज़ाल हुई न त हुन सम्झो त का ज़रूरतमंद आहे ज़ुबैदा चयसि माई फ़क़ीराणी केरु आहे किथां आई आहे हुन ईअं ई सम्झो त का घुर्जाऊ हूंदी छो जो ज़ुबैदा सखी थी गुज़री आहे ख़लीफ़े हारून रशीद जी ज़ाल ज़ुबैदा सखी थी गुज़री आहे हिन पोड़ीअ चयसि त बीबी सदको थिए मां अलाह जा करम आहिनि मां हाजाणी आहियां मां हिकु दफ़ो न पर मां 7 दफ़ा हज कया अथमि ऐं तॾहिं हज पंधु थींदा पर ईअं सम्झ हज जी ॼण अज़मत वधीक हूंदी मां हाजाणी आहियां मां 7 दफ़ा हज कया अथमि असुल में रब जा लख लाइक़ मां वॾे पैसे वारी हुयसि मां वॾी मूं वटि मिल्कियत हुई न अलाह यादि न अलाह जो रसूल यादि पर मां जॾहिं हिन मां ख़ुदा जो रस्तो वरितो पोइ मूंखे ॾाढो ड्रिज थियो पोइ जेका मूं वटि मां मिल्कियत हुई न मां ग़रीब गुरबो जेको ज़रूरतमंद ईंदो हो न कंहिंजी न्याणी ठाहिणी आहे को बीमार आहे को बुखियो आहे को पाड़े में कीअं आहे मां जेका मूं वटि मिल्कियत हुई मां उहा सभु अलाह जे राह में मां ॾेई छॾी शुक्र आहे पर मां हाणे वरी मां इरादो कयो आहे त मां वञा हज ते ॾाढी मूंखे सिक आहे 7 दफ़ा कयो अथमि पर मुंहिंजी सिक पूरी न थी ऐं हाणे इरादो मां इहो कयो आहे त बसि हज ते वञा वरी रहां बि वञी उते त जीअं मूंखे उतां जी मिटी नसीब थी अहिड़ियूं ॻाल्हियूं जो बि करे त जहिड़ो तहिड़ो माण्हू त फ़िलहालु त भड़ा हे त को वॾो बुज़ुर्ग आहे अलाह वारो माण्हू आहे सो अमां ज़ाहिर आहे रस्तो पंधु घणो आहे रस्ते लाइ ख़र्च पखे लाइ पैसनि जी ज़रूरत हुई ॿियो कोन हिन महिल बि रब जो शुक्र आहे मूं वटि 3 गुलाम आहिनि तॾहिं माण्हू खपंदा गुलाम चवां पई त ईअं की कंहिं तोखां वठां या पाड़े पतीअ मां कंहिंखां वठां चवां पई त न उन ख़ैरात जी पैसनि मां हज कयां उहो घणो भला हे त मुंहिंजी मिल्कियत आहे इहा भला जे राह में वञी त भली तो हाणे इरादो जो कई त रहां ओॾे त गुलाम त मुंहिंजे कम जा कोन थींदा सो 3 गुलाम अथमि मां चवां थी त जेकर उहे विकिणी उन्हनि जा जेके मूंखे 2 रुपया मिलनि त ख़र्च पखे लाइ उहे खणी वञनि इहे जेके गुलाम आहिनि न मां नंढे हूंदे खां पाले वॾा कया अथमि हिकिड़ी घड़ी बि मां इन्हनि खे पाण खां परे न कयो अथमि अथई गुलाम पर माना ईअं सम्झो मां बाक़ाइदे तातियो निभाए थो मां मूंखे प्यारा बि ॾाढा छॾण ते बि मूंखे दिलि नथी चए पर मां छा कयां हाणे बसि मां जो न इरादो इहो कयो आहे त रहां वञी हुते त पोइ मां गुलाम कंहिंजे यात्रे ते छॾे ऐं वरी ॻाल्हि त पैसे जी बि ज़रूरत आहे सो जेॾा मूंखे प्यारा आहिनि मां बि उन्हनि खे एॾी प्यारी आहे हू बि मूंखे छॾण नथा घुरनि चुंबड़ी प्यार ईअं न कर न त असांखे वठी हल बुख ॾुख ते असां तोसां गॾु हलंदासीं असांखे वठी हल सो अमां हाणे मां आई आहियां तो वटि त ख़लीफ़े खे सिफारिश कर त इहे 3 गुलाम मूंखां ख़रीद करे मुंहिंजो जेको हक़ु थिए उहो मूंखे ॾे मूंखे वधीक त न ॾियो मूंखे ख़ैर ख़ैरात न ॾियो मुंहिंजो जेको इन 3 गुलामनि जो हक़ु थिए न मूंखे उहो ॾियो इहे 3 मुंहिंजा गुलाम जेके अथव न 3 मुंहिंजा गुलाम बाक़ाइदे हुनर वारा अथव कमाइता अथव तव्हांखे कमाए बि ॾींदव हिकिड़ो मुंहिंजो गुलाम धोबको कमु कंदो थी भलो धोबको कमु कंदो थी ॿियो मुंहिंजो गुलाम जेको थी बाक़ाइदे मां हुनखे सोनार खे कम ते विहारियो उहो सोनार को कमु कंदो थी ऐं टियों जेको मुंहिंजो गुलाम अथई न उहो उठनि जो कमु कंदो थी उठनि ते सवारी कंदो आहे उठ चङा भला हलाई ॼाणंदो थी भले केॾो बि उठ हुजे ख़राबु न त उन उठ खे बि हलाई ॼाणंदो थी मुंहिंजा 3 गुलाम ईअं सम्झ कम वारा अथव हेॾो किसो खणी जो हुनखे ॿुधाईं ॻाल्हि अहिड़ी पई करेसि हज ते थी वञा अहिड़ी आहियां टको मूंखे तव्हांजो न खपे मूंखे
हे गुलाम आहिनि, गुलाम बि मूंखे ॾाढा प्यारा आहिनि, औलाद वांगुरु तात्या अथमि, हुनर बि सेखारिया अथमानि, उहे बि मूंखे नथा छॾनि, मां बि नथी छॾियानि, पर मजबूरी आहे। त हिते ज़ुबैदा चएसि त भला माई पोइ हाणे तूं ई भला ॿुधाए त हिन गुलामनि जी क़ीमत, हाणे छो जो वञे थी भले पार, तंहिंजे करे तुंहिंजो सौदो मारणो त न आहे, तुंहिंजो जेको हक़ु ठहे त उहो तोखे ॾियूं, भले पार थी वञे। भला तुंहिंजे हिन गुलामनि जी क़ीमत घणी थींदी, मुल्ह घणो थींदो हिन गुलामनि जो? चई अम्मा तॾहिं त हो मूं वटि पैसो, तॾहिं त हुयो मूं वटि पैसो, मां इहे 5,000 में वता हुअमि, 5,000 दीनारनि में मां इहे वता हुअमि, पैसो हो मूं वटि जाम। सो अम्मा हाणे सदाईं त वक़्तु हिकु जहिड़ो न आहे, हिन महिल वरी मूंखे पैसे जी ज़रूरत आहे, सो भला ॿियो न, भला मूंखे 3,000 ई ॾियो, मूंखे रुॻो ख़र्च पखे लाइ खपनि, रस्ते जे लाइ। हीअ न इहे पाण में वेठी पई ॻाल्हियूं कनि त ख़लीफ़ो हारून रशीद बची निकितो। ख़लीफ़ो जंहिं ख़लीफ़े खे दाह मिली त ऐं ख़लीफ़े ऐलान कयो हो त हिन खे ॻोल्हायो, हीअ ख़लीफ़े जे दरबार में घर में आई आहे, ख़लीफ़े जे ज़ाल सां वठी ठगी करे ॻाल्हियुनि कंदे ख़लीफ़ो बची निकितो। ख़लीफ़ो जो आयो त ॾिठईं त माई बीठी आहे, ऐं साईं माईअ हुन सां ॻाल्हि अहिड़ी कई जो ज़ुबैदा ख़लीफ़े खे चयो त हीअ माई हाजाणी 7 हज कया अथई, 7 हज कया अथई, वॾी पैसे वारी ही, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। हाणे इरादो इहो कयो अथई त बसि हयाती जा ॾींहं बाक़ी वञी उते रहां, सो ॿियो कुझु कोन्हे, जेका माल मिल्कियत सलाह जे नाले ते ॾेई छॾे। हाणे बचा अथसि 3 गुलाम, सो चए थी हाणे मां जो वञा त गुलाम काॾे कया, गुलाम हिनखे छॾनि कोन था, हिनखे बि प्यारा आहिनि, पर हिन सां ही मजबूरी, हिनखे ख़र्च पखे लाइ खपनि पैसा। सो चए थी त मुंहिंजा गुलाम हुनर वारा बि अथव, तव्हांखे कमाए बि ॾींदा, 3,000 मूंखे ॾियो, मूंखे ख़र्च पखे जे लाइ। सो साईं मुंहिंजी मर्ज़ी आहे त भला नेकीअ जी नेकी बि थींदी, वञे थी भले पार, वञे थी भले पार, ईअं ई अची असां खां घुरे हा त बि ॾियूंसि, छो जो भले कम ते थी वञे, भला गुलाम ॾे थी, सो मुंहिंजी मर्ज़ी आहे त जेकर तव्हां हिन खां इहे गुलाम ख़रीद कयो। ख़लीफ़े हिन ॾे माई खे चयो त माई भला ॾे ख़बर हाजाणी तो वारा गुलाम किथे आहिनि, भला ॾिसूं था न उहे गुलाम तुंहिंजा। साईं पंहिंजो तव्हांजो महल आहे न, मूंसां गॾु आया अथव, ॾेढीअ जे ॿाहिरां बीठा अथव, मूंखे छॾनि ई कोन पिया, मां ज़ोरी आई आहियां, मूंखे छॾनि ई कोन पिया, मां ज़ोरी आई आहियां। ख़लीफ़ो वरी उतां ई मोटियो, ॾेढीअ ते वञी हिननि टिनी खे ॾिठे, 3 डंडा ॾोटरा हुया। ख़लीफ़े चयो त भला पैसा ॾियण सजाया, ख़लीफ़े पसंदि कयो, मोटी आयो, अची हिनखे चई त माई हाणे जेतिरे में तो इहे गुलाम ख़रीद कया आहिनि ओतिरी क़ीमत ते असां तोखां इहे वठूं, छो जो भले कम सां थी वञी, मां तुंहिंजा गुलाम बि ॾिसी आयुसि, ॾाढा भला आहिनि, ॾाढा भला आहिनि, तो तूं चई थी मां 5 में वता, हिन महिल मूंखे ज़रूरत आहे 3 ॾियो, पर न असां तोखां, छो जो वञे भले पार थी, तंहिंजे करे तोखां असां 5 में था वठूं। माना त लहज़े में हिनखे 5,000 दीनार मिलिया, जीअं जो हिनखे 5,000 दीनार मिलिया त खणी आई, उथी खड़ी थी। ख़लीफ़ो वरी ॿाहिरि निकितो, हिते हिन पोड़ी बीबी ज़ुबैदा खे हथ ॿधी अर्ज़ु कयो त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, वञा थी तव्हांजे लाइ उते दुआऊं घुरंदसि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां सवेल बि तोसां ॻाल्हि कई अथई, हे 3 गुलाम ईअं सम्झ आहिनि गुलाम, पर ॼण मुंहिंजा बच्चा, मूंखे साह खां बि प्यारा अथई, ऐं हो बि मूंखे ईअं सम्झंदा आहिनि। सो अम्मा मां न हितां वञा, मतां ॾिसी ऐं वठी दाऊं कनि, को हुलु कनि, छो जो हो मूंखे छॾणु नथा चाहिनि, हो मूंखे अम्मा छॾणु नथा चाहिनि, ऐं मतां मुंहिंजे पुठियां लॻी पवनि, मूंखे ॾिसंदा मुंहिंजे पुठियां लॻंदा, मां त घणो बि थी चवां त भाउ न हलो न हलो न हलो, तव्हांजो कहिड़ो कमु आहे, तव्हां न हलो, जवान आहियो, हिते कमायो। सो पर हाणे मां जो हुननि खे ॾिनो आहे कुर्ब, त मां बि ईअं सम्झ दिलि ते पथर रखी थी इहो कमु कयां, पर हो बि मूंखे छॾींदा कोन, सो हाणे हिकिड़ो मूं ते कुर्ब कर, हिते पंहिंजे कंहिं
नौकिरियाणी कंहिं कनीज़ जो को हिकिड़ो बुरको मूंखे ॾे त मां उहो ढके हितां निकिरां। ऐं हिकिड़ी बानड़ीअ खे बि चयो त उहा बि मूंसां हितां गॾु महल खां ॿाहिरि निकिरे त जीअं हुननि खे शक न पए। पोइ जे ॾिसंदा शक पवंदुनि न मुंहिंजे पोयां भॻाईंदा, अमां पोइ मुंहिंजो वञणु कोन थी। सो हाणे जिथे तव्हां एॾो मूं ते थोरो कयो आहे इहा मूंसां चइबड़ा वाह जा अहिड़ा माण्हू बि आहिनि जो एॾो गुलामनि सां भलो था हलनि। वाह रे वाह, वाह रे वाह। अब हिन नौकिराणी हिकिड़ी बानी खे हुकुम कई, सो बानी बुरको बि खणी आई ऐं बानी खे चई त हिन सां गॾु थियूं, जेसि ताईं चवई गॾु हिन सां वञ महलात मां हिनखे वठी वञ, जेसि ताईं चवई त हिनखे गॾु वठी वञ। हीअ बा बुरको पाए पोयां हिन सां गॾु बानी हुजे, हीअ महलात मां निकिती, हो ते ॾेढी वटि बीठा हुजनि। पर हाणे ख़लीफ़े जे ज़नान खाने मां जो माई बुरके सां निकिती त हाणे हुननि खे कहिड़ी ख़बर त केरु आहे। अलाए भणा बादशाह ख़लीफ़े जी ज़ाल आहे, अलाए का ख़लीफ़े जी माइटाणी आहे। हा त हे अञा थोरी पोइते थी बीठा, धोबी सोनारो जत उहे उते जो बीठा हा, उन्हनि खे सुञातो कोन, पोइते थी बीठा। ईअं सम्झूं त का महल जी बीबी आहे। जॾहिं थोरो अॻिते हली त हिन शैतान जी नानी जेका बानड़ी वीचारी गॾु हिन सां आई, उन खां वरी हाल हवाल वठणु लॻी। जीअं माण्हू हलंदो आहे गॾु, उन खां हाल हवाल वठणु लॻी। केरु आहे, नालो छा अथई? हा माई तोखे त मज़ो हूंदो, महलनि में थी रही, ख़लीफ़े जे महलनि में थी रही, तोखे त मज़ो हूंदो। बानी चयसि त माई हाजाणी कहिड़ियूं थी ॻाल्हियूं पुछी, हिते कहिड़ा मज़ा आहिनि, बंद में पिया हूं ईअं सम्झण, जेल में क़दुरु को कोन्हे। बानीअ जो कहिड़ो क़दुरु हूंदो, बसि लाचार हयाती गुलामीअ में पूरी करणी आहे। हिन खिली चयसि त अफ़सोस आहे तो जहिड़ी ख़ूबसूरत जवान ज़ाल अहिड़े हंधि रहे जिथे हिन जो को क़दुरु बि न हुजे। अमां हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे बि आहे तकड़, वञिणो आहे हज ते, पर तो ॻाल्हि अहिड़ी कई आहे जो मूंखे बि दिलि में थोरो थी पियो आहे त भेणा कहिड़ी सुहिणी सेबती आहे, जवान आहे, तुंहिंजो क़दुरु कोन्हे। सो अमां जे तुंहिंजी मर्ज़ी हुजे न त मां तोखे भला हिकिड़ी मुंहिंजो ॼाण सुञाण वारो आहे हिकिड़ो सौदागर, मां उन जे घर में भला तोखे नौकिरी वठी ॾियां, भला पघाड़ी त मिलंदई। हिते गुलाम आहे, तोखे पघार त कान मिलंदी, भला उते पघाड़ी त मिलंदई, हर क़िस्म जो आराम मिलंदी, घुमण फिरण में आज़ाद हूंदीअ, सौदे सड़े लाइ ॿाहिरि वेंदीअ। बानी चयसि त नानी हाजाणी जे न तूं मूंसां इहा भलाई करीं त मां बसि तोखे सॼी उमिरि पई दुआऊं कंदसि। हल हाणे बादशाह सां हिकिड़ी ठगी करे आई, हाणे बादशाह जी बानी में खई थी वञे। बानी वीचारी हिन जे चकरनि में अची वई। बानी खे चई अमां पोइ अचु, भला इहो बि नेकीअ जो कमु आख़िर में कंदी वञा उई भले पार थी, भला इहो कमु बि चङो कंदी वञा। बानी हिन सां गॾु हुजे, हलंदे हलंदे हिकिड़े सौदागर जे घर में हिनखे अंदरि वठी वई। हिनखे ॿाहिरि बीहारे वई अंदरि, वञी सौदागर खे चई त भाई हीअ मूंखे छोकिरी खपाइणी आहे, गुलाम आहे, बानी आहे, हीअ मूंखे खपाइणी आहे, सेबती अथव कमकार जी, सो जेके थियनव त मूंखे पैसा ॾियो, मां वञा थी हज ते। सौदागर बि हिनखे 1000 दीनार ॾिना, सौदागर बि हिनखे 1000 दीनार ॾिना। सौदागर खां ई पैसा वठी छोकिरी खे चई त तूं अंदरि वञ, पाण उहो 1000 खणी हीअ सिधो आई पंहिंजे घर। हाणे छोकिरी बि वरी वीचारी हेॾे क़ाबू थी वई, होॾे हो टई वीचारा उते वेठा हुजनि यको इंतज़ार में, त पौड़ी जो पेशाब करण वई त वई काॾे, हे 2 कलाक थी विया पौड़ी वई काॾे। पर हाणे बादशाह जो दर हो, आम माण्हू जो घर हुजे त दर बि खड़काए दाम करे पुछनि, कंहिंखां पुछनि बि कंहिंखां कोन पिया। ईअं बीठा हुजनि त ख़लीफ़ो ॿाहिरि आयो उतां ज़नान खाने में। ख़लीफ़ो हिननि खे ॾिसी, ख़लीफ़ो सिधो आयो दरबार में, ख़लीफ़ो हिननि खे ॾिठई त हे बीठा आहिनि, ख़लीफ़ो सिधो आयो दरबार में। ख़लीफ़े हुकुम कयो त इहे 3 गुलाम जेके ॾेढी वेटी ते बीठा आहिनि न, इन्हनि 3 खे हेॾे वठी अचो दरबार में।
हे परेशान थी विया त भला ख़लीफ़े छो घुरायो आहे? हल हे आया ख़लीफ़ो हाणे वरी हिननि सां ख़लीफ़े त इहो ई सोचियो त हाणे हे मां ख़रीद कया आहिनि, मुंहिंजा गुलाम आहिनि। ख़लीफ़ो हिननि सां महिरबानी सां ॻाल्हाइण लॻो। ख़लीफ़े हिननि खे चयो, हे जो न मायूस लॻा पिया हुजनि। ख़लीफ़े चवनि त भाउ गणती न कयो, तव्हांजी मालिकाणी भली, अहिड़ा माण्हू किथे आहिनि भाउ दुनिया में। तव्हांजी मालिकाणी भली, पर तव्हां गणती न कयो, दिलि न लाहियो। मां तव्हां उन मालिकाणी खां वधीक तव्हांखे मां सुखियो रखंदुसि, तव्हां परेशान न थियो, तव्हां मायूस छो थिया आहियो, उन मालिकाणी खां वधीक मां तव्हांखे सुखियो रखंदुसि। जत चयो त रब साईं ख़ैर कजांइ, ख़लीफ़ो कहिड़ी ॿोली पियो थो ॻाल्हाए। धोबीअ चयो त यार लॻे थो त वरी कंहिं नई मुसीबत में फासी आहे। हिते सोनारे चयसि, साईं तव्हां इंसाफ़ वारा आहियो, सच कूड़ खे परखे त ॾिसो। ख़लीफ़े चवनि था हाणे ॿियो तव्हां का बि गणती न कयो, ॿियो तव्हां का बि गणती न कयो, आहियो तव्हां गुलाम, पर इहो आहे त मां तव्हांजो ख़्यालु कंदुसि। तव्हां पंहिंजो कमु चालाकी ऐं ईमानदारी सां कजो। जत चयसि त साईं तव्हां छा था चयो, मां त गुलाम कोन आहियां, मां त उठण वारो आहियां। हिते धोबीअ चयसि त साईं मां बि ग़रीब धोबी आहियां, कपिड़ा धोईंदो आहियां, मूंखे पंहिंजो दुकानु आहे, मां पंहिंजे ॿाहुनि जो पोरियो कंदो आहियां, मां गुलाम न आहियां। सोनारे बि चयसि त साईं मूंखे पंहिंजो दुकानु आहे। ख़लीफ़े चयो त हे पोड़ी जेका हाजाणी आई तव्हांजी मालिकाणी, बसि बसि मां सम्झी वियुसि, हाणे तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुसि। उन जेका ॻाल्हि मूंसां कई न, त माना मां तव्हांखे चए थी न, मां नंढे खां वठी तातियो आहे औलाद वांगुरु, साह खां वधीक मूंखे प्यारा आहे, ऐं तव्हां बि हुन सां एॾो कुर्ब कंदा आहियो। मां हाणे ॻाल्हि सम्झी वियुसि, माना पोड़ी तव्हां खां वई आहे न, त माना तव्हां इहो कावड़ में था इहे ॻाल्हियूं कयो, इहे तव्हां कावड़ में ॻाल्हियूं था कयो। तव्हांजी दिलि नथी मञे त को पोड़ी तव्हांखे छॾे। अब्बा पर मां तव्हांखे चवां थो, तव्हां डिॼो न, मां पाण गुलामनि खे घणो प्यारु कंदो आहियां, तव्हां मूं वटि हर तरह ख़ुशि रहो। धोबी चयो साईं इंसाफ़ करे, या साॻी ठग हुई, साॻी ठग मकार हुई जेका असांखे सभिनी खे ठगे वई आहे। यादि कयो असां तव्हां वटि फ़ैसिलो खणी आया हुआसीं त पोड़ी असांखे ठगे वई आहे, तव्हां इनाम जो ऐलान कयो, असां टई पंहिंजा धंधा धाड़ी छॾे टई ॼणा सॼो ॾींहुं हिन माईअ जे पोयां, अॼु मसर साईं ठग असांखे नज़र हथ आई, वठी तव्हां ॾे हेॾे असां आंदोसीं पे, पर साईं असांजो त इंसाफ़ ई कोन थो थिए। उहा अञा बि असांखे बानो करे विकिणी वई हली। हिते जत बि चयो, सोनारे बि चयो त साईं तव्हांखे यादि हूंदो, तव्हां वटि असां दाह खणी आया हुआसीं, तव्हां पाण इनाम जो, अॼु त असांखे सही हथ आई आहे, साॻी ठग अथव न साईं, इन जी त तव्हां खणी आया हुआसीं। ख़लीफ़े जो ॿुधो, ख़लीफ़ो खिल में अची वियो, त बराबरि एॾी ठग जो हिननि सां ठगियूं करे वई, वरी अची हिननि सां ठगियूं कयूं अथई, पर एॾी दिलेर आहे, को डिॼ कोन्हे जो मुंहिंजे महल में अची मुंहिंजे ज़ाल सां ठगी करे वई, मूंसां ठगी करे वई। बादशाह ख़लीफ़े खे चयो, ख़लीफ़े चयो बसि भाउ तव्हां वञो, बसि उहो मूंखे बि ठगे वई, तव्हां वञो, तव्हां आज़ादु आहियो, मां ॾिसां थो हिनखे, साईं मसत असांखे हथ आई, बसि बाबा हाणे तव्हां वञो, मां बसि हाणे इनखे ॾिसूं। विया बादशाह ख़लीफ़े खे बि वरी हुरा फुरा लॻल हुजे, पर अहिड़ी रन मकरे जो मां बि न सुञाणे सघियोमांसि, ज़ुबैदा हेॾी सियाणी, उहा बि हिनखे न सुञाणे सघी। दरबार मां ख़लीफ़ो उथियो, सिधो आयो महल में, अची बीबी ज़ुबैदा खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। हे जेका हाजाणी आई हुई, हाजाणी कान हुई, इन जी त 2 3 ॾींहं अॻ में मूं वटि दाह आई, हीअ ग़रीबनि सां हेॾी ठगी करे वई, अॼु उन्हनि ग़रीबनि हिनखे पकड़े हिते आंदो पे, मूं वटि वठी पिया आयसि, वरी उन्हनि ग़रीबनि खे असां खां पैसा वठी विकिणी वई आहे हिते। बीबी चयसि त हाणे मां त ॻाल्हियूं अहिड़ियूं पई करे, जो मां त बराबरि मां बि ठगिजी वियसि, चई तूं वरी कीअं ठगी आहे, ही मां हिकिड़ी बानी ॾिनीमांसि, उनखे बि भॼाए वई। तूं त चईंदो, पर मां बानी ॾिनीमांसि, मां बि हुनजे ॻाल्हियुनि में अची वियुसि, मां बानी ॾिनीमांसि, उनखे बि भॼाए वई। ख़लीफ़ो साईं खिल में हुजे, ख़लीफ़ो त भला माण्हू ॾिठासीं, पर हेड़ी रन मकरेल, हेड़ी जो
माना कंहिंखे बि शक न पइजी सघियो आहे। ख़लीफ़े उन महिल ई कोटवाल खे घुरायो, ख़लीफ़े कोटवाल खे घुरायो, उनखे चई त जीअं वणई तीअं कर, पर इहा रन मूंखे गिरफ़्तार करे आणे, जीअं वणई तीअं कर, पर मूंखे इहा रन गिरफ़्तार करे आणे। कोटवाल जो ख़लीफ़े जूं अखियूं ॾिठियूं, कोटवाल पाण सिपाही खणी सॼे शहर में माण्हू अब हेड़े आरे पारे माइका ॾिसो, पर त हिन जो त पतो ई कोन, छो जो हिनखे वरी 2-3 रुपया मिली विया, 5,000 हिकिड़ा 1,000 ॿियो हिनखे जो मिली विया, त वरी ईअं सम्झ त चङनि ॾींहंनि लाइ हिनखे निकिरण जी ज़रूरत कहिड़ी। सिपाहियुनि पे हिनखे ॻोल्हियो, होॾां हो टई बि हिनखे ॻोल्हनि पिया, ख़लीफ़े खे बि दौस हुजे वरी त भला रन मूंसां बि करे वई। ख़ैर खाधे खूह खुटनि, नेठि पैसा खुटसि, खाई खाई पैसा खुटसि, हिते वेही वेही बि थकी ॿाड़ थियसि। नेठि हिकिड़े ॾींहुं वरी निकिती शिकार लाइ, शिकार लाइ निकिती। जीअं बाज़ार में आई, अलाह जी कुदरत हो सोनारो हिनखे गॾिजी वियो। हाणे उन्हनि सां त ॿ दफ़ा ठगी करे वई न, सो हाणे त हुननि खे अञा बाहि हुई, सोनारो हिनखे गॾिजी वियो। सोनारे जो हिनखे ॾिठो, सोनारे खणी हिनखे पकड़ियो। हिन घणा ॾटा कसम, हल त तोखे पैसा थी ॾियां, हीअं हीअं, पर सोनारे त न, तुंहिंजे ॻाल्हियुनि में केरु ईंदो, वॾी मकरेल आहे, मां न छॾींदुसि, मां न छॾींदुसि। जॾहिं हिन ॾिठो त हाणे ॻाल्हि बि नथी ठहे, पैसा थी चवांसि त पैसा बि नथो वठे, छॾे बि नथो। हिते हीअं अखियुनि में पाणी यारे, मकरेल त हुई न, हिनखे चई त हे जवान भला जे न तूं मुंहिंजी ख्वारी थो कराई आहे, माण्हू हिन महिल गॾु थींदा, मां तोखे चवां थी, तोखे ॼाण थी, हाणे तूं मूंखे छॾी नथो, जे न तूं हे माण्हू गॾु थियनि, हर कंहिंखे ख़बर पए, मुंहिंजी जे न ख्वारी थो तूं कराई, मुंहिंजी ख्वारी मां तोखे हथु छाईंदुमि। हिते सोनारे खे थियो बराबरि, भला जी ॾे थी त भला ख्वारी छो करायां। सोनारे चयसि त पोइ सही आहे, मूंखे पंहिंजूं 80 रुपयूं ॾे, पोइ भला जिॾे तोखे वञिणो आहे मां छॾे, मूंखे पंहिंजूं 80 रुपयूं ॾे। इमरान चयसि मां त तोखे चवां पई न, ॻाल्हि बि एतिरी, हल हल त तोखे मां पंहिंजूं, मूं वटि पयूं न साॻी तुंहिंजूं, मां न त पयूं न, मां हथु ई कोन लाथो त मां उहे पयूं न। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, तोखे मां ॾियईं थी, बाक़ी इहो जत ऐं धोबी इन्हनि सां ॻाल्हि न कजांइ, मता इन्हनि सां ॻाल्हि करे। हिन चयो मुंहिंजो करे, मुंहिंजो उन्हनि सां छा वञे, तूं मूंखे ॾे रुॻो, मां कोन ॿुधाईंदोमांइ। जीअं पहुच, सोनारो हुन सां गॾिजी हलियो। हीअ साईं शैतान त हुई न, हिनखे ॾियणा त कोन हा, वठी हर हिन घिटीअ में, हर हिन घिटीअ में, हर हिन घिटीअ में, घिटियूं मटाईंदी मटाईंदी हिकिड़े घर वटि हिन वठी आए। सोनारे घर जे दर ते परदो टंगियो पियो, घर जे दर ते परदो टंगियो पियो। सोनारे खे चई त बा हाणे हेठि मुंहिंजो घर ॾिसी छॾ, हेठि मुंहिंजो घर, पर हाणे इहो आहे तूं तरस, पंहिंजी इहा शाल मूंखे ॾे, त मां इहे तुंहिंजियूं 80 रुपयूं जेके आहिनि उहे तोखे उन में ॿधी ऐं हाणे ॿी हिते। हाणे हिते सोनारो शक छा करे, सोनारे खणी हिनखे पंहिंजी शाल ॾिनी, पाण बीह रहियो दर ते। हीअ चंडरी जो वई सो परदे जे अंदरां वञी, परदे जे अंदरां वञी ऐं ॾेढी हुजे, ॾेढीअ जे पास ओट में बीही 2-3 मिंट रखी ऐं सॾु कई सोनारे खे, ओ अबा सोनारा, अबा मां 12 बचा पासे कया आहिनि, तूं अंदरि अचु त मां तोखे रूबरू पैसा ॾियां, अंदरि अचु त मां तोखे रूबरू पैसा ॾियां। हाणे घर जी मालिकाणी थी सॾे, सो बि चए थी मां परदो करायो आहे। सोनारे परदो मथे खणी दर टपी अंदरि, साम्हूं जी जाइ नक साम्हूं सिधो हलियो, एतिरे में हे जो एॾे वियो, हीअ ॾेढी खां लिकी बीठी, सो ॾेढीअ खां ॿाहिरि निकिरी हीअ हली आहे।
सोनारो ॻोल्हींदो हिन चंडीअ जो चएसि मां परदो करायो आहे त हुनखे माण्हू को नज़र जो कोन आयो त सिधो साम्हूं विरांडो हुजे सिधो आयो ओॾे जीअं जो आयो त विरांडे में घर जो मालिक खट ते वेठो घर जो मालिक जेको हुजे उहो खट ते वेठो हुको अॻियां हुको वेठो पियो छिके ज़ालूं या ॿार बचा जेके हुयसि कमकार में माना पासे ते हे उते वेठो हे जो सोनारो जीअं अंदरि टपी आयो त हुन हमरा ॾिठो मालिक ओपरो माण्हू घर टपी आयो आहे न ॼाण न सुञाणे पहिरियों त हिन ॾिठईं सुञातईं माना अणॼाण आहे उथियो कावड़ियो ऐं हुके जी उहा लठ कढी अची ऐं सोनार खे धकाइण लॻो कुटण लॻो गारियूं बि ॾियण लॻुसि घटि वधि बि ॻाल्हाइण लॻुसि माना हेड़ा तेड़ा तोखे शर्म कोन्हे पर घर टपी आयो आहे अड़े केरु आहे हेड़ा तेड़ा सोनारो वीचारो करे दाहूं सोनारो करे दाहूं पर घर जो मालिक उन खे कावड़ सो हो हुनजी ॻाल्हि ॿुधे कोन असुल वठी वियो हिन सोनार खे जो ॻाल्हि ॿुधणी न पियो सोनार जी ॻाल्हि ई न पियो ॿुधण ॾे हिते सोनारे हिनखे चयो सोनारे चयसि त तूं सुफ़ेद पोश पाण खे थो सॾाए माना ईअं ॿाहिरि नेक थो पाण खे सॾाई ॾींहं ॾिठे जो माण्हुनि जे घर में चोरी करण लाइ थो घुरी तोखे सरकार जो डपु कोन्हे हिन चयसि साईं मां चोर कोन आहियां मूंखे मार न घर जी मालिकाणी पाण मूंखे हिते वठी आई आहे मुंहिंजो कहिड़ो कम जो मां तव्हांजे घर अचां घर जी मालिकाणी मूंखे पाण हिते वठी आई आहे मूंखे पाण चई त अंदरि अच न त हाणे भला मूंखे बराबरि पादर खाइणा आहिनि छा तोखे ख़बर जे न हुई त ॾिस मूंखां विड़ियो आहे न मूंखे जे मालिकाणी न चए त मां पराए घर छो ईंदुसि हुन पाण त मूंखे चयो त मां परदो करायो आहे हिन जो चयसि त हो अञा कावड़ियो त माना मुंहिंजी ज़ाल जे नाले थो चए हा बदमाश बड़ा बेहयाव हिकिड़ो ॾींहं ॾिठे जो परां घरनि में थो टपी वरी तूं मुंहिंजी शरीफ़ ज़ाल उन ते तो कूड़ी तहमत हणी अड़े हूअ तोखे छो सॾींदी वरी कावड़ में अची सोनार खे वतई मारे सोनार वीचारे खे धमो करे छॾी सोनार जी ॻाल्हि ई कोन ॿुधे सोनारो चएसि त मूंखे मालिकाणी घुरायो आहे हे चएसि तूं कूड़ थो वठि छा कई जो सोनार खे ॿधी ऐं सिधो खणी आयो खलीफ़े हारून रशीद जे दरबार में अची पातो खलीफ़े खे चए साईं हे चोर लोफर हेड़ो तेड़ो ॾींहं ॾिठे जो मुंहिंजे घर टपी आयो आहे ऐं वरी बेहया अहिड़ो पुछांसि त चए थो त तुंहिंजी ज़ाल मूंखे चयो आहे त अचु साईं मुंहिंजी ज़ाल न हिनखे ॼाणे न सुञाणे पर उहा छो चवंदसि त मुंहिंजे घर अचु असांजो हिन सां वास्तो कहिड़ो आहे तूं बराबरि मां हुन ते मारियो त मां त ॻाल्हि सची करे कोन थो मां तव्हां वटि वठी आयो आहियां मुंहिंजो इंसाफ़ खलीफ़े सोनारे खे चयो तव्हां ॾे ख़बर हे छा थो चए तूं छा थो चई खलीफ़े जो हिनखे इहो चयो त सोनारो वीचारो अची रोअण में छिटकियो खलीफ़े खे चई त साईं तूं मूंखे सुञाणी कोन थो खलीफ़े खे चई साईं तूं मूंखे सुञाणी कोन थो हे टियों दफ़ो तो वटि आयो आहियां तूं मूंखे सुञाणी कोन थो साईं मां उहो निभागो सोनारो आहे जंहिंखे हिन कुराड़ी ॾाइण ठगे तव्हां वटि हाणे विकिणियो हो पहिरियों तव्हां वटि मां फिरियाद खणी आयो हुउसि वरी वठी आयोमांसि तव्हां वटि अची मूंखे विकिणई अॼु बि जहिड़ो लॻे थो त इहा निभागी मूं सां ठगी करे वई आहे खलीफ़े जो ख़्याल सां ॾिठो छो जो हुननि ॾिनी मार हेॾा करे कपिड़ा फाड़े खलीफ़े ख़्याल सां ॾिठो सुञातई बराबरि हे त उहो सोनारो आहे खलीफ़े घर जे मालिक खे चए त यार न तो पर हाणे तुंहिंजो बि ॾोह न आहे तूं बि बेख़बर आहे पर यार हे बेगुनाह हिन जी बेगुनाही जी साबिती तोखे मां थो ॾियां इहा मूंखे बि ख़बर आहे ही बेगुनाह आहे तुंहिंजे घर में चोरी जे इरादे सां हे न आयो आहे जेको तूं थो चई न हिन ग़रीब सां बि ठगी थी वई आहे हिन सां हिकिड़ी ज़ाल ठगी करे वई आहे रन ठगी करे वई आहे हिते हो घर मालिक जेको वीचारो उहो बि थोरो पेशेमान थियो त बणा अजायो बराबरि ॻाल्हि जो वरी ॿुधई त बणा हिन ग़रीब सां रन इहा हेतिरियूं ठगियूं करे वई आहे उहो पेशेमान थियो आहे माफ़ कजांइ यार मां बि बेख़बरी में तूं बि ॻाल्हि सही कई कान मां बि कावड़ में हल बादशाह खे ॾाढी कावड़ आई बादशाह कोटवाल खे
घुराए, वरी बादशाह कोटवाल खे घुरायो, कोटवाल खे घुराए बादशाह धमकियूं ॾिनियूं, कोटवाल खे धमकियूं ॾिनई, सख़्तु हुकुम बादशाह ॾिनुसि त इन ठग ज़ाल खे कीअं बि करे जल्द ॻोल्हे हथ कर, न त तुंहिंजो ख़ैरु न थिए। वरी से कोटवाल शुरू थियो, वरी कोटवाल पंहिंजा माण्हू छॾिया, त बाबा ॻोल्हा कयो, रन जी ॻोल्हा कयो। पर साईं हाणे हिन वटि फ़िलहाल त खाइण पीअण जो माल हुयो, सो निकिरे केॾा, कुझु ॾींहंनि ताईं त हीअ वरी लिकी वेठी, छो जो नई वारदात बि कई हई त सोचे पई त वरी मुंहिंजी ॻोल्हा फोला हूंदी, सो निकिरे ई कान पई। पर इहो आहे त हौड़ खे जो लॻल हुअसि त नेठि हिकिड़े ॾींहुं वरी उथी नवां कपिड़ा पातई, निकिती वरी शिकार जे ॻोल्हा में, घिटियूं मटे पई घुमे, हुन घिटीअ में ईअं हिकिड़ी घिटी में आई, सोढ़ी घिटी हुजे, ॾिसे त हिकिड़ो अंधड़ो फ़क़ीर वेठो आहे, वेझो आई अंधड़े फ़क़ीर जे, ॾिसे त उहो भित जी ओट में अशरफियूं अथसि, थेली अथसि पंहिंजी गोदड़ी, उनजे तहनि में पियो थो लिकाए। साईं अशरफियूं ॾिठियूं त हिन जे वात में पाणी अची वियो, इरादो कई त इहे खणा, कंहिं न कंहिं नमूने सां हिन खां इहे खणा, पासो वठी ऐं मर्दाणे आवाज़ में हिनखे सलाम कई, आवाज़ मटाए थोरो मर्दाणे आवाज़ में हिनखे सलाम, हुन सलाम जो जवाबु ॾिनुसि फ़क़ीर पुछियुसि त मियां तूं केरु आहे? हिन चयसि त मां तुंहिंजो पाड़ेसरी आहियां, तुंहिंजे पाड़े में रहंदो आहियां, तूं त अंधड़ो आहे, तोखे ख़बर न आहे, तुंहिंजे पाड़े में रहंदो आहियां, विसपे सो ॾिठुमि तोखे हिते ईअं वेठे, को कमकार हुजई त चओ। अंधड़े फ़क़ीर वीचारे चयसि त वाह, मां दुनिया में अकेलो, मां पंहिंजे गोदड़ीअ में ख़ुशि आहियां, मूंखे कंहिं शइ जी या कमकार जी ज़रूरत कान्हे जो मां तोखे चवां, रुखी सुखी मानी खाई ख़ैर जो वक़्तु पियो थो गुज़ारे, वठि कोन थो ॾे। हिन आस्ते आस्ते करे गोदड़ी उनखे हथ लाइ जो ॾिठई त गोदड़ीअ में माना हथ में लॻसि त अशरफियूं चङियूं हुन गोदड़ीअ में। हल ठीकु आहे, फ़िलहाल इहे हिन खां मोकिलाए वई, हा। ॿिए ॾींहं ते हिन छा कयो जो पंहिंजे टिनी छोकिरियुनि खे गॾु खई, पाण सां गॾु, टई छोकिरियूं पाण सिधियूं वरी हुन घिटीअ, ॾिसे साॻियो फ़क़ीर हुते वेठो, हिन छोकिरियुनि खे सॼो सेखारे छॾियो, जेॾी महिल फ़क़ीर जे वेझो आयूं त टई छोकिरियूं वञी फ़क़ीर खे चुंबड़ियूं, कंहिं कुल्हे ते हथ लाथुसि, कंहिं बांह ते, कंहिं गोॾे ते, हा, बाबा 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 तूं काथे हैं, बाबा तूं काथे हैं, अंधे वीचारे बाबा, सभु छोकिरियूं पई चवनि, नालो ॿुधाई परेशान थी, अड़े केरु आहियो, कंहिंजूं भलाऊं आहियो, मुंहिंजो केरु आहियो, मूंखे मां भुलियूं आहियो छा? बाबा तूं असां खां यको काविड़जी वियो आहे, केसि ताईं असां खां काविड़ में, अम्मा तोखे ॾाढो पई थी सारे, अबा छॾ बाबा, कावड़ छॾ, घर हल, भला जे असां खां ग़लती थी वई आहे त असांखे माफ़ कर, बाबा हाणे वाइदो था कयूं त न अम्मा तोसां कुझु कंदी, न असां तोसां कुझु कंदासीं, बसि बाबा घर। फ़क़ीर चयो चरियूं आहियो छा, मूं नथो तव्हांखे सुञाणियां, अलाए तव्हांजी माउ केरु, मां नथो उन खे सुञाणियां, अलाए तव्हां बड़ा केरु आहियो, छा थियूं पई चओ, चरियूं थियूं आहियो, भुलियूं आहियो, मां छड़ो छड़मल,
मां ख़्वाब में बि कॾहिं ज़ाल जो मुंहुं कोन ॾिठो आहे। मूंखे ॿार किथां आया, मूंखे ॿार किथां आया? छोकिरियूं हे जो हिन इहो चए न, छोकिरियूं थे कूड़ करे ईअं रोअण ऐं हुल मचाइण लॻियूं, रोअनि पई पर हाणे सायो करे आवाज़ करे पई रोअनि। हा, हुल जो थियो, हे जो रोअनि पियूं, फ़क़ीर चइनि त वञो, हे रोअनि त हुल ते माण्हू अची गॾु त भला छा आहे? छोकिरियूं थी फ़क़ीर वटि बीठियूं आहिनि, फ़क़ीर दाहूं पियो थो करे, छोकिरियूं रोअनि थियूं पियूं, माण्हू अची गॾु माण्हू जीअं जो गॾु थिया त छोरियूं त सम्झायल न हुयूं, शैतान जी नानीअ जूं धीअर हुयूं त हे पाण बि ॼण शैतान हुयूं। माण्हू जीअं जो गॾु थिया त छोकिरियुनि माण्हुनि खे ईअं बाहूं ॿधी ऐं चवण लॻियूं त साईं ॾिसो बाबो असांखां काविड़जी वियो आहे, काविड़जी घर छॾे आयो आहे, घर नथो हले, भलाई करे असां भाइयूं आहियूं बाबे खे परचाइण, तो असां सां हले कोन थो, तव्हां चयोसि त असां सां हले, असां तव्हांखे साईं हथ थियूं ॿधूं, बाबे खां सवाइ असां हाणे पोइ काॾे केरु आहे असांजो? अंधड़ो आहे पर पोइ बि त भला बाबो आहे, छपर छांव आहे, आसरो आहे। हाणे बाबो असांखां थोरी ॻाल्हि ते काविड़जी वियो आहे, असां पाण आयूं आहियूं परचाइण, अमां कसम थी खणी हाणे असां कुझु कोन चवंदियूंसीं, पर हाणे बाबो आहे, बाबो असांजी ॻाल्हि ॿुधे कोन थो, बाबो हले कोन थो, तव्हांखे ॿाहूं थियूं ॿधूं, तव्हां बाबे खे सम्झायो बाबो असां सां हले। हाणे साईं मायूं वेही रोअनि त आम माण्हू ॿुधंदो त चवंदो त हा, ॻाल्हि बि अहिड़ी पई कनि, हाणे हिन में ठगी अची आहे, कहिड़ी कहिड़ी दोला वारी ॻाल्हि आहे। माण्हू बि फ़िलहाल त बावड़जी आहे, माण्हुनि फ़क़ीर खे चयो आहे, फ़क़ीर कुझु सम्झदार बाबा, फ़क़ीर कुझु सम्झदार बाबा, पंहिंजूं न्याणियूं अथई, पंहिंजूं न्याणियूं अथई, भेण शाबस अथई, अॼु कहिड़ो औलाद लॻो पियो आहे, हे तोखे न्याणियूं आहियूं हिन परचाइण, बाबा छॾ बेकुल न थी। फ़क़ीर चए बा मां हिननि खे सुञाणिया ई कोन, अड़े मां छड़ो हा, मां कॾहिं शादी कई कान्हे का, मुंहिंजो हिननि सां छा वञे? अबा छॾे न, एॾी फ़क़ीर कावड़ जो पंहिंजे धीअनि जे लाइ इएं चई, भाई छॾ फ़क़ीर, तोखे बि यार वॾी का कावड़ आहे फ़क़ीर, ईअं न कर बाबा, आयूं अथई न्याणियूं, ईअं न कर, ॾाहो थी। हा, फ़क़ीर दाहूं, हे छोरियूं रोअनि, माण्हुनि बि फ़क़ीर खे घणो सम्झायो, फ़क़ीर कसम खणे त बाबा मां हिननि खे सुञाणिया ई कोन, अलाए केरु हिन, पर हाणे हो माण्हू इन में कहिड़ो शक कंदो त हो थी चवनि बाबो आहे, अबा हाणे को छा फ़क़ीर सां ठगी कंदी। माण्हुनि चयो त भाउ छोकिरियुनि खे चवनि भाउ लॻे थो त तव्हांजो पीउ आहे को ज़िदीरो, पीउ को ज़िदीरो आहे, ज़िद त लहे ई कोन थो, तव्हां न्याणियुनि जी बि लॼ कान थी थिएसि, असां पिया था चयूंसि असांजी बि कान थी थिएसि, पोइ अला सुञाणे त सिंग ॾिना अथसि जो पिनंदो थो पियो अथे। सो अमा हाणे तव्हां हीअं कयो, जॾहिं अंधो ए आहे बेअकुल, सम्झे ई नथो न त औलाद छा थींदो आहे, घर छा थींदो आहे, भला जे तव्हां सां ख़ुशीअ सां नथो हले त तव्हां हिनखे भले ज़ोरी केले वठी वञो, तव्हां भले हिनखे ज़ोरी केले वठी वञो। माण्हुनि जो जॾहिं इहो चयो त फ़क़ीर ॿुधो, फ़क़ीर ॾिठो त भेण हाणे जे ज़िद थो कयां, ज़िद थो कयां त मता का ख़राबी थिए, गोदड़ीअ में जेको लिकायो अथव माल मथां इहो ज़ाहिर थिए, खणंदा मूंखे गेलींदा त मथां इहा गोदड़ी किरे। हाणे फ़क़ीर जे मन में त इहा हुई कान अथसि, गोदड़ीअ जो ई चकर आहे हिननि जो। फ़क़ीर चयो त बसि अबा हाणे तव्हां बि चओ था, अदा भला मां वञा थो, मूंखे ज़ोरी न खणो, मां वञा, मूंखे ज़ोरी न खणनि, मां वञा। फ़क़ीर उथियो, छोकिरियूं हुनखे ॿांह खां वठी, छोकिरियूं हुनखे ॿांह खां वठी हलियूं, थोरो अॻिते हलियूं त माणस बि लिकी वेठी, उहा बि अची हुननि सां गॾी, फ़क़ीर खे ज़ोरी वठी पंहिंजे घर में जो आंदुमि त फ़क़ीर उते बि दाहूं करे त आयो केरु, मूंखे तव्हांजो चकर छा आहे, मूंखे वठी छो ईंदा आहियो, मां फ़क़ीर, तव्हां मां मुंहिंजो तव्हां सां छा वञे, तव्हां केरु आहियो? फ़क़ीर खे वेहारे, पहिरियों त हिननि छा कयो जो पाणी खणी फ़क़ीर खे जो हथु मुंहुं धो कराए, फ़क़ीर खे हथु मुंहुं धोराए, अबा कपिड़ा मेरा अथसि, कपिड़ा पुराणा अथसि, नवां कपिड़ा खणी पाराइनि फ़क़ीर खे, मानी तयारु थी वई, फ़क़ीर खे चङा ताम खाराए, मतिलबु त फ़क़ीर बि हिते थियो त पोइ थी सघे थो, मुंहिंजी धीअर त कोन्हनि, मुंहिंजी धीअर त कोन्हनि, पर बसि भला ठीकु आहे, हूअं जो पियो पिना भेण, हे ॾिस लटा कपिड़ा खाधो पीतो घर वेठे मिले, घर मिली वियो, फ़क़ीर बि ॾाढो ख़ुशि।
3 ॾींहंनि खां पोइ हाणे हिननि वरी प्लान ठाहियो फ़क़ीर खे को मुफ़्त में त मानियूं कोन्हनि खाराइणियूं हेड़ी फ़क़ीर जी सेवा था कयूं पिनणे फ़क़ीर खे खणी आया आहियूं इहो कोई ईअं त न आहे 3 ॾींहंनि खां पोइ इन्हनि पाण में सलाह करे उन्हनि मां हिकिड़ीअ हिनखे चयो त बाबा हाणे फ़क़ीर माना ॼण हिन सां ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो हुयो बाबा अॼु मूंखे बाज़ार मां सोनारे जे हट तां दुकान तां कुझु ज़ेवर वठणा आहिनि सो बाबा अकेली मां कीअं वञा तूं मूंसां गॾिजी बाबा मां ना बि न मुंहिंजी नज़र ई कान थी पए मूंखे कहिड़ी ख़बर पवंदी मां हाणे खे वठी वञ न बाबा तूं असां सां गॾु तूं गॾु हल पीउ आहे तूं असां सां गॾु फ़क़ीर वीचारो हेॾा मज़ा वेठो पियो वठी हल भला फ़क़ीर सोचियो टिनी में भला मूंखे छा थींदो इन में छा थींदो हलो हाणे फ़क़ीर सां कहिड़ी ठगी कयनि इहो वरी सुभाणे